सोड़ी कोठड़ी नंढड़ी कोठी ॾिठई त सुकल जवन जी मानी जा टुकर पिया आहिनि ऐं उते पोती खंडायूं इबादत में मशगूल अल्लाह जो ज़िक्र में तो करे ला इलाहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गरीब कंडड़ा थी हटन जी मुड़ी मां हुई दिल में कुछ बच्चों ने मुर्शिद थे फैज़ दे तो बच्चों मुझो गरीब कंडड़ा थी हुआ वरी जो अचे हवेली में तो साईं जन पलंग ते बिठा है मानी पिया खाए कुकड़ जो बोड़ हुजे वो मानी वेठा खाए कि वाह सही वाह पाण वेठो कुकड़ खाई मुझो बच्चो वरी जवन सुकल मानी जा टुकड़ा वाह जो फैज़ ॾिनो अथई मुझे बच्चे के साईं मानी खाईंदा हॾड़ियूं रखंदा वञनि अमां वेह तोखे जवाब ॾियां थो जेॾी महिल मानी खाई दंग कयूं उन्हें हड्डियुनि जे मथां हथ रखे फरमायो कुमी बिइज़्निल्लाह युहिल इज़ाम वहिय रमीम ए कुकड़ चेरो थी उथो उन्हें अल्लाह जे हुकुम सां जेको गरियल हड्डियुनि खे चेरो करे उथारींदो दस्तगीर जो हथ लगाओ लफ्ज़ निकता तो कुकड़ जो हड्डियूं ज़िंदा कुकड़ थी भरकी गई हलण लगो साईं बुलाईंदा अम्मा जॾहिं तुंहिंजो बच्चो हिन मक़ाम ते पहुचे तो भली कुकड़ खाए भली पुलाव हाली छतीस तो मेहनत करे रियाज़त करे भली तरफ जो जिक्र करे उन मकाम ते पहुचाईंदो सांस उन दर्जे ते रसाईंदो सांस जो मोल हथन जे मथां हथ रखी चवंदो उथ त जेको थी उथी पवंदो पुट इहो आहे दस्तगीर सुभान अल्लाह चओ सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह जे पीरन जे पीर 40 साल सुमणी जे वुज़ू सां फज्र जी नमाज पढ़िया वुज़ू के भजदी भनी छॾींदी जेकॾहिं वुज़ू वारो माण्हू सुम्हे त वुज़ू भॼी पवंदो माना 40 साल पीरान पीर सुतो नाहे 40 सालन ताईं जे पासो ज़मीन ते न खोड़ियो 40 साल सुमणी पड़ी जो इबादत में भी नफल पड़े वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा वो बाना रब जाने जेके पंजो रातू सजदन में क़यामन में मुसले ते रोंदे रोंदे रब के पालाईंदे सदड़ा कंदे रात गुजारे ॾींहुं करे चलींदा सुभान अल्लाह सो डरे तुझी असांजी रात निंड में गुजरदी ग़फ़लत में खोंगरन में
नरम करम बिस्तर थे रात बर्बाद करे छॾींदा आहियूं पर हे अल्लाह जा वली जन जो रातियूं बिस्तर के बजाय मुसले ते गुजरंदियूं जन जो अखियूं निंड जे बजाय अल्लाह के खौफ में ओढ़ा गाड़ींदे रातियूं पूरियूं थींदियूं चो सल्लल्लाहु अलैहि या सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस मदीना वाले साईं फरमायो तो अल्लाह जो फरमाए यतकर्रबु इलैया अब्दी बिन्नवाफिल मुझे बानो नफिल पढ़ंदे पढ़ंदे रब के वेझो थी वेंदो आ रब के वेझे थियण जो रस्तो कहिड़ो आहे नफिल इबादत सजदा रुकू कुकूद ऐं सुजूद अल्लाह जी बंदगी कंदे कंदे अल्लाह जा बाना रब के करीब थी वेंदा आहिनि हत्ता अहब्बनी व अहबब्तुहु ऐसी थी जो बानो मूसा मोहब्बत रखंदो आहे मां रब इने बाने सां मोहब्बत रखंदो आहियां यो बानो मुझो महबूब थी वेंदो आहे मां रब इने बाने जो महबूब थी वेंदो आहियां पोचने मां पंजे माने सा मोहब्बत रखंदो आहियां कुन्तु समाउल्लज़ी यस्मउ बि मां रब उन जा कन थी वेंदो आहियां जन सां ॿुधंदो सुभान अल्लाह उन ध्यान मूले आहे तवज्जो मूले आहे बाने जा कन रब जा कन बणजी वेंदा आहिनि ॿुधण वारो बानो दुआ पर कन रब जी ज़ात जा हूंदा आहिनि मां रब उन जा पेर बणजी वेंदो आहियां जन सां हलंदो आहे मां रब उन जूं अखियूं बणजी वेंदो आहियां जंहिंसां ॾिसंदो आहे मां रब उन जा हथ बणजी वेंदो आहियां जन सां गिरफ़्त कंदो आहे वठंदो आहे पकड़ींदो आहे हथ पाने जा उन्हनि में कुवत कुदरत रब जी हूंदी आहे अखियूं पाने जूं ॾिसण अल्लाह दी कुवत ऐं कुदरत सां हूंदो आहे पोइ जॾहिं अल्लाह उन जूं अखियूं बणजी वञे अल्लाह उन जा हथ बणजी वञे रब उन जा पेर बणजी वञे त उन जो हलण बि निरालो ॾिसण बि निरालो उन जो ॻाल्हाइण बि निरालो थी वेंदो सुभान अल्लाह ये मुंहिंजा साईं तुंहिंजो ध्यानु आहे मुड़े जी मकली तेरो बुजुर्ग बैठो अल्लाह जी इबादत में बटे धाड़े लाया फकीर जिक्र में बैठो धाड़े न जोड़े उठी फकीर असांखे रस्तो ॾेखार चई बाबा मां सुञाणा थो तव्हां केरु आहियो ऐं छा था चाहियो मुंहिंजी जान छॾियो मां फकीर हिते जंग में वेठो अलाह अलाह कयां मुंहिंजी जान छॾियो वञी को ॿियो घर ॾिसो चोर ज़ालिम हिकिड़ो लचो घोड़े था ऐं फकीर खे ॿ टे लठियूं फुटारंदे वाहे फकीर खे ॿ टे लठियूं वञी उथी असांखे रस्तो ॾिस चई हलो मुंहिंजे पुठियां अचो रस्तो ॾिसिया हीअं जो हलियो मकली ठटो हीअं जो ॿ टे लिखूं हलियो वॾा वॾा जबल पिया नज़र अचनि वॾा पहाड़ हे फकीर हे केड़ा जबल है ये तो सिंध में तेरा जबल है नहीं को सेवण वाला न को भगे टोड़े वाला न को स्थान वाला न को के सिंध में एड़ा जबल ही कोन के हे किथे पहुंचायो थई थे धाड़े न हे जबल सिंध जा न तो हे को काफ दा जबल तो पाण ये मोटी आयो ओ ओडे व्याज वाली हड्डी बकाव न मोटायो न पोई
ये पैर केड़ा किथे रहो भट्टो किथे रहो को काफ जो चपलो ये वलियन जे पैरन जो पावर कमाल हुंदो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सजनी जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुझा दोस्तों अल्लाह दे वली दा पैर तुझे मुझे पैरन गेड़ा नऊंदा ने उनजा हथ तुझे मुझे हथन वांगुर नऊंदा ने मुझा दोस्तों वे जेकने हथ खणंदा आहिनि त रब उन्हनि जा हथ खाली न मोटाईंदो मुझे पीरन जे पीर दस्तगीर वट औरत आइया चेती साईं मूंखे पुराणो औलाद नाहे ॾाढी सिकायल आहियां ॾाढी ताक़त में औलाद जी साईं बंदा महाराज तरस ॾिसो था लो महफूज़ में तुझे मुक़द्दर में आहे या न माई बेड़ीअ ते आई साईं फरमायो अम्मा मुक़द्दर में तुझे ला पुत्र लिखियल ही नाहे माई चयो सही जे लिखियल हुजे हा त पाणे मिले हा तोड़े छाड़े राजा लिखियल हुजे घर वेठे मिली वञे हा तोड़े अचण जी ज़रूरत ही न हुई तोड़े आई जे लाया जे नाहे लिखियल त बि लिखराए दे जे नसीब में नाहे त मुंहिंजो नसीब ठाहे दे सुभान अल्लाह साईं दुआ जा सकिया अल्लाहुम्मा जअलहा वलदन सालिहा या अल्लाह हिन न्याणी के सेहतमंद चाक चंगो भलो पुत्र अता कर आवाज आयो या अब्दुल कादिर लैस लहा वलदा ए अब्दुल कादिर इन्हें जे मुकद्दर में पुत्र लिखियल ही नाहे नसीब में पुत्र नाहे पीरन पीर हथ खणी चयो मुंहिंजा मौला हिन औरत खे पुत्र अता कर आवाज आयो लैस लहा वलदन वाहिदन व अंत तक़ूलु इस्नान हिन जे मुक़द्दर में हिकिड़ो पुत्र नाहे तूं मथो घुरी अर्ज़ कई मौला खणी टे पुत्र ॾी आवाज आयो हिन जे नसीब में हिकिड़ो नाहे तूं टे थो घुरी जे मौला भला चार खणी आवाज आयो अब्दुल कादिर हिन जे नसीब में मुक़द्दर में लोहे महफूज़ में हिकिड़ो पुत्र नाहे तूं चार कीअं थो घुरी जे मौला भला पंज गंज ॾी आवाज आयो हिन जे नसीबन में हिकिड़ो बच्चो नाहे तूं पंज कीअं थो तलब करी जे मौला भला छह खणी ॾी अब्दुल कादिर ही छा ॻाल्हि मां थो चवां हिन जे नसीब में हिकिड़ो पुत्र नाहे तूं वरी छटियो घुरी अर्ज़ कई मौला सत पुट तो करी आवाज आयो अब्दुल कादिर तुझे सदके असां हिनखे सत पुत्र ॾिना
सुभान अल्लाह जे हथ खणदा आहिनि त अण लिखियल बि नेमतूं वठाए ॾींदा आहिनि। सुभान अल्लाह। मुझा दोस्तो जे नजर कने त निगाहन सा तकबीर मटाए छॾनि, जे लकड़न त मुर्दो कब्र मां जेरो करे ॾेखारनि। सुभान अल्लाह। साईं जो तकरीर पई हले बगदाद शरीफ में, हिकिड़ो ईसाई पादरी हुजे, राहिब हुजे, ईसाईन जो वॾो आलिम चवण लॻो पीरान पीर जी तकरीर हले पई, पाण पंहिंजे नाने मोहम्मद जी तारीफ़ वखाण पिया करे। सुभान अल्लाह। ईसाई जो लंघियो बीही रहियो, पीरान पीर खे ॾिसी चई त तूं पंहिंजे नबी जी वखाण छो करीं, पर तव्हांजे क़ुरान में लिखियल आहे त असांजो नबी ईसा उहो मुर्दा ॼारींदो हो, तव्हांजे नबी मोहम्मद करीम त को मुर्दो न ॼारियो आहे। असांजे ईसा जो शान मथे आहे, तव्हांजे क़ुरान में ख़ुदि लिखियल आहे त ईसा अलैहिस्सलाम मुर्दनि खे ॼारींदो हुयो। पीरन जे पीर के जलाल अची वियो। सुभान अल्लाह। फरमाई त ईसाई राहिब ओ ईसाई पादरी मुझो नबी त नबियन जो सरदार हुआ, मुझो नानो शान वारो हुआ, मां उन्हें जे दर्जे गुलामन जो गुलाम आया। जेकॾहिं मां मुर्दो ॼारे ॾेखारिया त पोइ तूं मुसलमान थींदे। सुभान अल्लाह। पोइ मुंहिंजे नबीअ ते ईमान आणींदे। चई जेकॾहिं तव्हां मुर्दो ॼारियो त मां मोहम्मद ते कलमो पढ़ी मुसलमान थी। कब्रिस्तान में वेठी है, जेका कब्र तूं चवी उनखे मां जेल कंदुसि। साईं जो हलिया ते सॼो जलसो बि पुछिया। 1000 हुया या 50,000 या 50,000 जेतिरी बि ख़ल्क़ हुई, पीरान पीर अॻियां ईसाई पादरी गॾु हुआ, पुठियां सारो जलसो पियो अचे। कब्रिस्तान में आया ईसाई ॾिठो टुटल पुरानी कब्र, टुटल शिकस्त हाल, चइजे हिन खे ॼारियो। सुभान अल्लाह। हज़रत पीरान पीर पुछो त ईसा जॾहिं मुर्दा ॼारींदो त छा चवंदो? बिइज़्निल्लाह, उथी अल्लाह जे हुक्म सां। सुभान अल्लाह। उथी अल्लाह जे हुक्म सां त मुर्दो कब्र मां जेरो थी उथी पवंदो हो। पीरान पीर लत कब्र ते हई चयो कुम बिइज़्नी, मुंहिंजे हुक्म सां उथी। सुभान अल्लाह। कब्र चीरजी पई, मुर्दो कब्र मां जेरो थी उथी खड़ो थियो। ईसाई चयो ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह के दोस्तों से जिद दुआ। ओ ज़ितीरा जिद छॾे दे, ओ ज़ितीरा ओ हथीरा हथ छॾे दे, वलियन जो शान मञणो पवंदुई, मञणो पवंदुई। सुभान अल्लाह। कल थी जणिया मिलाद न मल्हायो, मिलाद बिदअत आहे, मिलाद नाजाइज़ आहे। अॼु मूंखे मोबाइल में इश्तिहार मोकिलिया अथनि देवबंदियुनि जा, जलसे जो उनवान आहे मिलाद मुस्तफा।
अन्या तरस अन्या किथे करता हक्को अज न मञदे सुभाणे मञणो पवंदई सुभाणे न मञदे त परीअं मञणो पवंदई मुझे दस्तगीर जो शान मां धड़क जो न्याय अज मञो देर न कर न त सुभाणे मोचड़ो मञाईंदो अज ईमान सां मञी वञो त मुझे दस्तगीर जो शान निरालो आहे जंहिं दीन नबीअ जो जियारो बेड़ो बुढ़ड़ीअ जो जंहिं तारियो जंहिं दीन नबीअ जो जियारो बेड़ो बुढ़ड़ीअ जो जंहिं तारियो मोक परमाणे उथारो सही मोक परमाणे उथारो वण सावा कया हुया जे कदम गौसे आज़म जो आला शान हुकम जो कुल वलीअ में थे आहे कदम गौसे आज़म जो सुभान अल्लाह जे मुनकिर ते पई मार आहे वो खल्कुन में सदा ख्वार आहे कराची का निकता हज़ारे माण्हू त इस्लामाबाद था वञो मोटंदासीं न जे इमरान खान जी इस्तीफ़ा न वठो इस्तीफ़ा मिलियन वठी आया इस्तीफ़ा वठी आया ॿुढो सम्झो था न हे मुंहिंजा साईं हे नचंदा टपंदा नारा हणंदा झंडा बि पंहिंजो नोरीअड़े वारो झंडो इहे हथनि में हुयनि मीलाद जे झंडे खे चवनि पिया बिदअत मीलाद जो जुलूस चवनि पिया बिदअत अड़े मुल्ला डीज़ल जो इहो जुलूस कहिड़ी सुन्नत आहे कहिड़ी हदीस मूं साबित कयो अथई सुभान अल्लाह ॻाल्हायो छो नथा चओ न सुभान अल्लाह सुभान अल्लाह हक़ बिल बर चओ असा सुन्नी हक़ वारा आहियूं असा अहले सुन्नत हक़ वारा आहियूं असा पीर वारा आहियूं बेपीरा सुभान अल्लाह वमन युदली फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा जेको गुमराह थींदो आहे उन जो न को वली हूंदो न को मुर्शिद हूंदो कुरान मरियम सूरत वमन युदलिल फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा जेको गुमराह थी वियो उन जो न को वली हूंदो न को मुर्शिद हूंदो मालूम छा थियो त हिदायत वारा उहे जिन जो वली मुर्शिद हूंदो पीर आयो सोचर सच्ची ॿुधायो ठर हूंदी पर बिना पीर जे न तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह किरते पई माराए वो खलकुन में सदा ख्वार है ओ मेरी वलियन जो सुभान अल्लाह मेरी वलियन जो सदा ख्वार है मेरी वलियन जो सदा ख्वार है या पुरजी उनिया जा शान शरफ गौसे आज़म जो आला शान यतम जेको कुल वलीअ में ते आहे कदम गौसे आज़म जो सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम
बुधो सोडर बुधो ऐ दिल ते लिखो ही मुझी गाल याद रखो जवन था पीरन जे पीर के सजन शिरक हुआ नाजायज हराम खैरुल्लाह के न सजो अल्लाह के सजो अल्लाह शहर के कमे जोड़ा कंध जे रब का रब वो जोड़ा रब के छड़े पीरन के चौथा सजो नबी के चौथा सजो या रसूल अल्लाह चौथा चो यो शिरक हुआ यो नाजायज जी सही पाण के जे चंदो खपन तो दर दर दे कितने तुझी तौहीद गाने रही है सोना हक कितने तुझी तौहीद के केड़ो ना उठाई गयो सुभान अल्लाह हक दिल दर दर दे डल दे बीठा है धूड़ पे मुंह में पवे फितरियत में मस्जिद जो चंदो ड्यो चंदो 6 साल दिया है ना मस्जिद जो मुनारो लगे भाई अल्लाह का घुरनो आ रब का घुरना घर अल्लाह जो तू जो तो पिनी अल्लाह ना कोटड़ी में मस्जिद ठहराया न चंदो बरकुन न के को पैसो को घुरियो में 6 महीनों में मस्जिद तैयार सुभान अल्लाह हक साईं मेहर में हली मस्जिद ठहिया साए कुपे वाली एकड़ो ये देखे ये मजा ही करे ये बिसे ये हल असा के 20 साल दिया इंतजा मस्जिद फर्श न लगो ये हेतड़ में छोरन दियन में साल डेढ़ मस लगो मार्बल टाइल से फर्श सब कुछ ठही तैयार दिया हल मुझे यहां ही सड़ी दियो मजा साईं सबको छोटो सड़े अल्लाह ये मदीने वालो साईं ये फकीर प्या मोजू माण में सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हां ध्यान आएगा जी मोजा साईं बड़े वधिया नथी वणे ये साईं बोलतो सुभान अल्लाह अल्लाह का गुरु अल्लाह न छोड़ थे जा न छोड़ से जा तवा पीर के चौथा सजो तवा वली के चौथा सजो नबी के चौथा सजो उठो सुन्नी मुदो असा जो ईमान असा जो अकीदो तफाउल हकीकी कम करण वाली जात रब जिया ताकत रब जी कुव्वत रब जी कुदरत रब जी हैबत हशमत रब जी कम करण वाली जात अल्लाह जिया मुश्किल टारण वालो अल्लाह हाजत पूरी करण वालो अल्लाह खीर ॾियण वारो पुट ॾियण वारो मुराद पुॼाइण वारो अल्लाह जो कम ज़मीए वसीले सां थींदो अल्लाह पंहिंजे वलीअन खे वसीलो बणायो दुनिया जो को भी कम वसीले का सवार न थींदो चो दुनिया जो को भी कम वसीले का न थींदो मुझा दोस्तों अल्लाह जा वली रब सां मिलण जो वसीलो रब जे कुवत जो मज़हर रब जे ताकत जो ज़हूर वलियन जो हथा थींदो सुभान अल्लाह कलंदर पुट नबी भिटाई पुट नबी दुआ पुट अल्लाह दी दुआ न्याणी रब दी दुआ पर कलंदर दी दुआ रब थींदी कलंदर जे तकड़े ते अची जेका दुआ घुरी या दुआ रब कंदो सुभान अल्लाह पुट हाणे ध्यान कयो मां हिकड़ी हदीस तो पढ़ा जो सल्लल्लाहु अलैहि या
रसूलल्लाह वसल्लम अलैका या पैसा देना बंद कंदा हो या न मुके ताजा पैसा न खपन ताजी मोहब्बत खपे सुभान अल्लाह उठवे छडियो गौर सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो मां नबी सरदार जी हदीस पढ़ण लॻो आहियां पहिरीं मां टिनि किताबनि जा हवाला जुड़िया हज़रत अल्लामा मौलाना ज़मीर अहमद सोनो वेठो आहे उहो गवाही ॾींदो मां हदीस थो पढ़ां ही हदीस आहे इमाम तबरानी मुअज्जम कबीर में आंदी आहे जिल्द 17 सफ़ो 117 यो किताब इमाम हैसमी जो मजमू ज़वाइद जिल्द 9 सफ़ो नंबर 128 यो किताब अल्लामा मुत्तकी जो जिल्द 6 सफ़ो नंबर 706 इन टिनी किताबन में हदीस असहाबी सगोरो हा रावी सगोरो उत्बा बिन गज़वान रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत जो करे त मदीने वाले साईं फरमायो इज़ा अदल्ला अहदुकुम शैअन जबे तवाजी का शय गुम थी वञे ताली नाची गुम थी वई उठ गुम थी वियो मेह गुम थी वई भॼी गुम थी वई स्वारी गुम थी वई औ अराद आदुकुम औनन या तव्हां मां को माण्हू मदद जो हाजतमंद आहे मदद खपे ज़रूरत आहे मदद तॾहिं खपंदी आहे जॾहिं माण्हू मोहताज थी पवे हाजत थी पवे मदद जी साईं फरमाइनि था जे तव्हांजी का शइ गुम थी वञे या तव्हां मोहताज थी पओ मदद जी ज़रूरत पवे वहुवत अर्दिन लैस बिहा अनीसुन तव्हां अहिड़ी जाइ ते अहिड़ी सरज़मीन ते आहियो जिते को तव्हांजो विरूह वारो को यार को मददगार को साथी न अबू न अब्दो न चाचो न मामू न वडेरो न माइट न सूबेदार न सिपाही केर बि न आहे अकेला बीठा आहियो सारी गुम थी वई रस्तो भुलिजी पियो जंग में रस्तो भुलिजी पियो छा कंदा सोनो नबी तो फरमाए फलियकुल उन माण्हू खे खपे त हीअं चए या इबादल्लाह अगीसूनी या इबादल्लाह अगीसूनी ए अल्लाह जा बानो मुंहिंजी रड़ ॿुधो मुंहिंजी मदद कयो सुभान अल्लाह या इबादल्लाह ए अल्लाह जा बानो ये मुलो चढ़े जो वाला का सादे के सजो गैर अल्लाह के सजो शिरक का हुजूर ये सिखाते ना तो रस्तो पुलजी पे आयो सवारी गुम थी वई तो हाजत मंद आयो तो या अल्लाह मदद ये सिखारे ना हुजूर जा लफ्ज़ हैं फलियकुल या इबादल्लाह अगीसूनी या इबादल्लाह अगीसूनी ए अल्लाह जा बानो मुझी रड़ ॿुधो मुझी दाह ॿुधो मुझी मदद कयो ए अल्लाह जा बानो मुझी मदद कयो ए अल्लाह जा बानो मुझी मदद कयो मलतवा सकींदो फइन्न लिल्लाहि इबादन ला नराहुम अल्लाह जा एड़ा माना ईंदा जिनके तमा ॾिसो नथा अखियुनि सां नज़र नथा अचनि उहे अची वेंदा को न को मददगार पहुची वेंदो सुभान अल्लाह हज़रत उत्बा बिन गज़वान तो चढ़े वक़द चुर्ब ज़ालिक इन ॻाल्हि जो केतिरा भेरा तजुर्बो कयो वियो आहे जंहिं बि सॼो पंहिंजी मदद थी वई सुभान अल्लाह साईं सुभान अल्लाह हिकिड़ो मां पंहिंजो ज़ाती वाक़ियो मूं पाण ॾिठो तव्हांखे ॿुधायां जी मुझा साईं जी मुझा साईं सुभान अल्लाह तांजे काछे में एकड़ो ॻोठ आहे जोही शहर जोही जे मथां कासिम ॻोठ
रोदड़ा नहीं कौम जान सजो गोठ पूरो गोठ मुझे बाबा सांजन या मुरीद सांजन आया रे तुझे सामा गडू मुझे पंजे अखिन जो विशाल जो सांजन ने गोठ में आया एक मई आई कि मुझे मुर्स उन्हें के 20-22 साल थी गए बुद्धो धमको ते शादी बुकी दस औलाद दस असा दे न अचे न वञे न खर्च न पक्को इया न सोचे तो को मुझा बच्चा है न मुझी ज़ाल आ 20-22 सालन का वठी सही मां मोहताज न्याणी बैठी है या बच्चा मुझा केड़ी मल फाके ते वेही था वञो मुर्स मुझो न अचे न वञे न को असा दे को फोन चुप को मोकले हां को मुर्शिद आयो ही असा दे कोठ सही का दुआ घुरो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सांजन फरमायो से तमा हाने 10 मां थोड़े हुकुम कजे सुभान अल्लाह हुकुम कयो मुर्शिद आयो जी चवंदो थी कंदस सुभान सांजन फरमायो के मथा ही जाए ते भी ऐ चो तो या इबादल्लाह अजीसूनी बिजी ज़ौजती ए अल्लाह जाबाना मुझी मदद करो मुझे मुर्स के खंभे खड़ियां सुभान अल्लाह हक मुझा साईं हक सुना कसम मुझे रब जी जात जो कूड़े जे मता अल्लाह जी लानत जो कूड़े जे मता अल्लाह जी लानत उन माई गुजारी के सड़लो हुजूर मुर्स की जुदाई ओ पेहे दे मथे चढ़ी गई पेहे दे मथे चढ़ी आई वठी रात जे तो वठी रात या इबादल्लाह अगीसूनी बिजी ज़ौजती ट्रे रातियों सदके ट्रे दिए थे हमरा आगे को पुलिस पकड़ो पेरे उठारो सफर कराए थका से जोही सुभान अल्लाह जी मुझा साईं सुभान अल्लाह रानी तो चले कर चुर्रे पर ज़ालिका इन गल जो तजुर्बो कयो जे पे आज़मायो उन जे गाल सच्ची साबित थी मुझा दोस्तो जे करे अल्लाह जाबाना मदद कन था तो मुझे बगदाद वारो भी मदद करे सके तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदद कर निमानी जी मिठा महबूब सुभानी करे वारा बेगानी जी अचे रसुचान जी लानी सुभान अल्लाह सुभान अल्लाह पर जेको दस्तगीर जो मुरीद थी वने ना उन्हें सां वडी मेहरबानी सुभान अल्लाह इते बची थी अगते भी थींदी इंशाअल्लाह पोता छाता जो दस्तगीर जा मुरीद थींदो इंशाअल्लाह जी अल्हम्दुलिल्लाह अड़ई सुन्नी दस्तगीर जा मुरीद आयो केड़ा केड़ा मुरीद हो सच्चा आयो या कच्चा आयो सच्ची सच्ची ॿुधाइजो सच्चा आयो सच्चो मुरीद को आजे को मुर्शिद जो चयो मने सुभान अल्लाह जेको मुर्शिद जो चयो सुभान अल्लाह मुझे सोनो दस्तगीर जो मुरीद हुआ जेको पंज वक्त नमाज पढ़ो सुभान अल्लाह सी लगी विंदो नमाज रुकी आना इन्हा कबीरा नमाज वडी आला ढीगरी ढी मुश्किल सुभान अल्लाह हां करीब तो सीओ है जी मुझा साईं बरोचे के सीओ रखो इंशाअल्लाह आया नमाज दी मुद्द गई लोटे भन छोड़ो मुसले टंग छोड़ो इंशाअल्लाह गुजरे पीछे देख सो नमाज ये तो कोन कंदो ना जेके दस्तगीर जा सच्चा मुरीद आयो जो नमाज पढ़ंदासी इंशाअल्लाह इंशाअल्लाह ये न पटे ये पढ़ी वरी उत्तर लगे
दिसंबर पूरो थींदो वरी पोह महीनो जनवरी जिन महीनो सियारो जो सीओ पवे या पारो नमाज 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 पढ़ो मस्जिद के आबाद कर अल्लाह जो जिक्र कर कुरान पढ़ ये दस्तगीर जे मुरीद की निशानी किया दस्तगीर जो मुरीद चोरी न कंदो जिना न कंदो शराब न पींदो भंग न वापराईंदो बराबर हक न खाईंदो दस्तगीर जो मुरीद हलंदो त गर्दन झुकाए शी हवा कर शी हलंदो न गा झुकाए हलंदो और कुसी कुत्तो हलंदो हेडे दिसंदो हेडे बराबर नंग न दिस बराबर नंग न तके गर्दन झुकाए शीह वांगुर हल खबर पए त गौसे आजम जो मुरीद तो अचे हलाल खाओ बच्चन के हलाल खारायो अबो अमर जेरा थई त भाग वारो ही अपे अम्मा जी खिदमत कर जन्नत जा अठई दर रब खोले तो वक़दा रब्बुक अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन ihसाना अल्लाह जो फैसलो रब जो ताकीदी हुक्म त रब का सवा दे कहीं जी पूजा न को बंदगी करो सजदो करो सिर्फ अल्लाह के ऐं पंहिंजे पीउ मां सां चङाई के सारी पीउ मां सां हुस्न सुलूक हुजे अबे अमर जी खिदमत हुजे फर्मा बरदारी हुजे पीउ मां जो चयो मञंदे रब तुंहिंजे लाइ बेहश्त जा दरवाज़ा खोले छॾींदो अल अब औसत अबवाबुल जन्नत हबीब फरमाता पीउ बेहश्त जो विचों दरवाज़ो जे चई तो जन्नत जो विचों दर रब खोले तो पीउ मां जी खिदमत कर अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात जन्नत जीजल मां जे पे हां ये सिगरेट पीण छडियो जे आदत थई न फोटा खणिया तो के पड़ी गया फोटा खणिया तो के पड़ी गया इंशाअल्लाह ताला ने दुहे जी धप न वणंदे को चिन्मा आफीम नशो नस्वार नास ये बुरियों आदतों छड़ियो दस्तगीर जा मुरीद साफ सुथरा अच्छा उजरा रहंदा है सुभान अल्लाह मुझे सोने दस्तगीर साजे मोहब्बत गुलामी जी निस्बत थई त नबी सोने जी सुन्नत ते दीन ते अमल कर तो तुझी दुनिया पर आबाद तुझी आखिरत पर आबाद रब करीम मुझे चवण तमा सा जो बुधण पंहिंजे दर ते क़बूल मंजूर फरमाए अल्लाह करीम मुझे इन मेज़बान फ़तह अली के खुश आबाद रखे ऐं हिकिड़ो भेरो अलहम्द शरीफ पढ़ो टे भेरा कुल वल्लाह पढ़ो त मरहूम मग़फ़ूर मियां खुदा बख्श रूह के ईसाले सवाब कयो तोहफो मोकिलियो कोई न जलसे जी वॾी खिदमत कंदो हुयो अल्लाह से उन जी दर्जन के बुलंद फरमाए एक भेरो अलहम्द 11 भेरा पढ़ो अल्हम्दुलिल्लाह